पखो में करबला जे शहीदनि जी यादि में 7 मुहर्रम हराम जे हवाले सां करमबूक में फ़कीर दीदार अली मीरानी जे इमाम बारगाह महदी रज़ा ते आज़ादारी जो वॾो इज्तिमा कोठायो वियो, जिते इलाइक़े जे केतिरनि ई शहरनि खैरपुर जुसो घोघारो गढ़ी गुलाम अली इसराण नऊं ॻोठ जे आज़ादारनि शिरकत करे गमे हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में आज़ादारी कई। जॾहिं त आज़ादारी काफ़िलो फ़कीर दीदार अली मीरानी जी अॻवानी में इमाम बारगाह महदी रज़ा खां थी पखो शहर पहुतो, जिते मुख्य चौक ते मोमिननि या हुसैन जूं सदाऊं बुलंद करे सीनाज़नी कई। अहिड़ी तरह आज़ादारी काफ़िलो शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो वापसि इमाम बारगाह महदी रज़ा पहुतो, जिते मजलिस अज़ा बर्पा कई वई, जेके मुक़ररीन अरतेशी जे ज़ाकिर अल्लामा ग़ुलाम मुर्तज़ा ख़िताब कंदे चयो त करबला में हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाने जे दीन ऐं इंसानियत बचाइण लाइ क़ुर्बानी ॾिनी, उहा जंग तख़्त ऐं ताज लाइ न हुई। इन मौक़े ते करबला जे शहीद हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शान ऐं शहादत जा वाक़िआ ॿुधी मोमिननि जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। आख़िर में आयल मोमिननि में सबीर ऐं न्याज़ लंगर पिणु विरायो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।